नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे चूंडको मां ख़बर ॾींदा हलूं त हर साल जीअं हिन साल भी चूंडको मड़ी में साईं उधमगिरी जी ॿी वरसी अक़ीदत एहतराम सां मल्हाई वई है, जंहिंमें मड़ी खे ख़ूबसूरत लाइटनि गुलनि सां सिंगारियो वियो है। वरसी जे मौके ते यात्रियुनि वॾे अंग में शिरकत कई है। इन मौके ते सवाई मड़ी जे मोहनगिर खोड़ी दरबार जे साईं कपिलगिर, चूंडके मड़ी जे कृष्णगिर जिन शिरकत कई ऐं साईं उधमगिरी जी समाधि ते चादर चाढ़े ॿी वरसी जी शुरुआत कई वई। आयल यात्रियुनि मज़हबी इबादत करे दिली सुकून हासिल कयो। इन मौके ते यात्रियुनि जो चवण त सिंध सूफ़ियनि बुज़ुर्गनि जी धरती है, जंहिं हमेशा अमन प्यार भाईचारे जो दर्स ॾिनो है। असीं संतनि जे दर ते अची दिली सुकून हासिल कंदा आहियूं। आख़िर में पाकिस्तान जी सलामती ऐं खुशहाली जे लाइ ख़ुसूसी दुआऊं घुरियूं वयूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।